उडेरोलाल मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल स्टेशन लॻ ताहिर हिंगोरो जे मक़ामी ज़मींदार हाजी इलियास हिंगोरो जे कोट ते वेठल हारी भील बिरादरी जे 5 घरनि खे चुल्ह जी चिणंग मां बाहि लॻी वई, जंहिं सबबि 5 ई घर सड़ी रख थी विया आहिनि। घरनि में पियल अनाज, रोक रक़म, खटूं, बिस्तरा सड़ी विया आहिनि। इतला जे बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण बाहि ते कंट्रोल करे वरितो आहे। 2 मुतासिर थियल भील बिरादरी जे वीरू भील, रमेश भील, राजू भील, गुडी भील खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार मुतासिरीन एहतजाज कंदे चयो त असां ग़रीब मिसकीन मज़दूरी करे पेट पालींदा आहियूं। असांजे कखाऊं घरनि खे अचानक चुल्ह जी चिणंग मां बाहि लॻी वई आहे, जंहिं करे घरनि जो समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। असां DC मटियारी आला इख्तियारनि खां मुतालबो करियूं था त असांजी माली मदद कई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।